नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ एॾेरोलाल शहर अंदर ठहियल गटरनि जो पाणी खॾनि में छोड़ करण बदिरां रोडनि ते वहण लॻो आहे। एॾेरोलाल जे रवासियुनि खे रोड तां गुज़रण में तकलीफ़। इन मौक़े ते एॾेरोलाल जे रवासियुनि मीडिया जी नुमाइंदनि अॻियां धाईंदे चयो त हिकु त एॾेरोलाल में गंदे पाणी जे सरकारी खॾनि ते नाजाइज़ कब्ज़ा थींदा पिया अचनि, जंहिं करे खॾूं सोड़ियूं थींदियूं पियूं वञनि, जंहिं करे नालनि जो गंदो पाणी अधु ॿाहिरि अधु रोडनि ते अधु खॾनि में वॾी दुश्वारी सां छोड़ थिए थो। मथां वरी पब्लिक हेल्थ खाते जी नााहली ॾिसो। हिकु त हिननि पारां एॾेरोलाल में ठहियल नालियुनि जी लेवल सही न रखी वई आहे, जंहिं करे पाणी नथो सही नमूने निकिरियो वञे। हिननि नालियुनि मथां ग़लति नमूने ठहियल सलीपन जे करे पाणी हिकु पासे खां ॿिए पासे नथो निकिरे, जंहिंजो चिटो सबूत स्टाफ वारी मस्जिद खां शेखन वारी खॾ ताईं ठहियल स्लीपर मथां पाणी उथलंदो ॾिसण में ईंदो आहे। हिकु त स्टाफ वारे मेन गटर जो छोड़ वारी खॾ अॻियां पंहिंजे पाण खे एॾेरोलाल डॉन समझंदड़ अब्दुल्ला शेख पारां सरकारी खॾ ते कब्ज़ो करे दुकान ठाराए छॾिया आहिनि, जंहिं करे नालियुनि जो पाणी खॾनि बदिरां रोडनि ते वहण लॻो आहे। शहरनि वधीक दाईंदे चयो त ॿियो त ठहियो, पर हाणे हिन शख़्स अब्दुल्ला शेख तरफ़ां डेरेज वारे डिस्पोजल जे इर्द गिर्द पासनि खां बि कब्ज़ो कयो वियो। असीं डिप्टी कमिश्नर मटियारी मुर्तज़ा अली शाह पब्लिक खाते जे ज़िले मटियारी जे ऑफिसरनि ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां पुरज़ोर अपील करियूं था त एॾेरोलाल जे सरकारी खॾनि तां कब्ज़ा ख़त्म कराया वञनि, सरकारी नालियुनि मथां ठहियल स्लीपन खे सही नमूने सां ठाराया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।